बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना मरीज़नि जो तादाद 12,227 थी वियो। 256 ॼणा फौत। रमज़ानुल मुबारक ईंदे ई मुनाफ़िक़ ख़ोरनि सब्ज़ियुनि ऐं फ्रूट समेत खाधे पीते जी शयुनि जा अघ ॿीणा करे छॾिया। चेयरमैन मार्केट कमेटी लापता। इंतज़ामिया जी कनलाटार ते रोज़ेदार सख़्त परेशान। सवात में दहशतगर्दनि हथां शहीद थींदड़ पाक फ़ौज जे जवान ज़हीर अहमद कलवट जी जनाज़ा नमाज़ पन्नो आकिल वेझो आदिलपुर जे ॻोठ आरिफ कलवट में अदा करण बाद फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई। फ़ौजी जवान जी तदफ़ीन जे मौक़े ते पाक फ़ौज जे ऑफ़िसरनि ऐं शहीद जे वारिसनि शिरकत कई। काज़ी अहमद जे ॻोठ हाजी पांधी सोलंगी जे रहवासी रिक्शा ड्राइवर पोरियत मुबारक अली सोलंगी जो चांडिया पेट्रोल पंप जे मालिक मोहम्मद हनीफ़ चांडियो ख़िलाफ़ एहतजाज। 6 महीना अॻु पेट्रोल भराइण दौरान मुंहिंजी रिक्शा खे पेट्रोल पंप अमलदार जी ग़फ़लत सबबि बाहि लॻी वई, जंहिं सबबि मुंहिंजो रिक्शा सड़ी तबाह थी वियो। गुज़िरियल 6 महीननि खां मूंखे पंप मालिक हनीफ़ चांडियो आसरा ॾेई रहियो हो ऐं हाणे मदद करण खां जवाबु ॾेई छॾियो अथसि। रिक्शा ई मुंहिंजे बचनि जी रोज़ी हुई। वस वारा नोटिस वठी मुंहिंजी मदद कनि। जैकबाबाद में रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में पीअण जे साफ़ ऐं मिठे पाणी जी फ़राहमी बाबति जैकब न्यूज़ सां जैकबाबाद वासियुनि कुझु वीचार वंडिया आहिनि। जैकबाबाद वासियुनि जो इन बाबति छा चवणु आहे, अचो त उन्हनि जी ज़ुबानी ॿुधूं। ही जेकी असांजी घिटी आहे, ही डंगरमाला वार्ड नंबर 4, हिते 2 काउंसलरनि जा घर आहिनि। हिकु वार्ड नंबर 4 जे काउंसलर हारिस लाशेर जो घर बि हिते ई आहे ऐं वार्ड नंबर 1 जो जेको काउंसलर आहे मीर हारून रशीद सूमरो, उनजो घर बि हिन घिटी में आहे। इन जे बावजूद बि हिते 2 महीना थी विया आहिनि, न को पाणी अचे थो न छा, ऐं रमज़ान शरीफ़ जो महीनो बीहजी वियो आहे। माण्हू परेशान आहिनि ऐं लॉकडाउन में माण्हू हिते घरों बि न निकिरनि, ॿाहिरि बि न निकिरनि, पाणी बि न हुजे, सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो पए थो। महिरबानी करे सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिते अचो, हिते अची असांजो वाहुर कयो, न त ॿी सूरत में इहे एहतजाज आहिनि, अॻे बि कया आहिनि, हाणे बि कंदासीं। ऐं लॉकडाउन जॾहिं पाणी न हूंदो घरनि में, ॿार परेशान हूंदा, त पोइ हीअ लॉकडाउन हीअ इंतज़ामिया पोइ इहा आम्हूं साम्हूं हूंदासीं, पोइ ॾिसूं छा थो थिए। असां सां वॾो नाहक आहे मिठे पाणी जे हवाले सां। कुझु बि मिठो पाणी नथो अचे। तव्हां मुंहिंजे चेहरे खे ॾिसो, मूंखे यादि न आहे, बख़ुदा ॻाल्हि थो कयां, मां रोज़े सां आहियां तो को मां मिठे पाणी सां चङी तरह तड़ कयो आहे। हा, असां पंहिंजा ड्रम लारायूं था, गुगा लारायूं था, 15 रुपए में गुगो आहे, उहा भरण जी ताक़त बि असांखे न आहे। कुझु बि असां वटि पाणी नथो अचे। असां हक़ ऐं सच ॻाल्हाईंदासीं। इंतिज़ामिया खे अगरि इहो पाणी जो प्रॉब्लम म्युनिसिपल जे हवाले आहे त असां म्युनिसिपल जे हाणे वारे चेयरमैन आसिफ़ अली मुग़री खे अर्ज़ु था कयूं त ऐं मुंहिंजा भाउ, तूं रहे थो बंगलनि में, मुंहिंजा भाउ, अलाह तोखे अञा सवें बंगला तव्हां मुंहिंजे मुग़री भाइरनि खे घणा ॾे, मुंहिंजो हियां ठरे। आसिफ़ भाई, महिरबानी करे ज़रा थोरो हिते बि अचो मुंहिंजा भाउ। तव्हां पंहिंजा जेके इलाइक़ा डिफेंस कई वेठा हो, तव्हां पंहिंजे पाणनि में थी सघे थो तव्हां वटि पाणी हुजे, में बि हुजे, मां पक सां नथो चवां, जनरली मसइलो आहे, पर असां सां जेको नाहक आहे वार्ड नंबर 4 सां, उन जे लाइ मां आसिफ़ अली मुग़री खे पाण दावत थो ॾियां, अदा महिरबानी करे अचु। जेकी पुराणी लाइन आहे उन में गंदो पाणी, एतिरो गंदो पाणी आहे। जेकी नई लाइन आहे उहो वाल साईं ओ जेको आहे सो अॾे में वञो, अलाए पोइ ख़बर न आहे, उते वाल बंदि कयो वियो आहे। का ख़बर थी पए त हितों वारनि सां या त सियासी इंतकाम वरितो वञे थो। मां हिकिड़ो प्रॉब्लम ॿुधायां थो, जनरली ॻाल्हि थो कयां, या त सियासी मसइलो आहे। अॻे जेको आहे हिकिड़ी साबिक़ा तनज़ीम खटींदी, यको खटींदी, हिन दफ़े उहा तनज़ीम हाराए चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह। हिते ॿी तनज़ीम आहे, या त इन करे असांजे 4 नंबर सां अदा मुंहिंजा भाउ ज़ुल्म मां नाहक आहे। त मतिलबु आहे जेको आहे न, अॼु जॾहिं जो इहे लेना नयूं लॻियूं आहिनि, असां ख़ुशि थियूं पिया त असांखे पाणी मिलंदो हाणे, पर असां जेको आहे त अॼु 6 महीना थी चुका आहिनि, पाणी जी का ज़रो बि न ॾिठो आहे असां। ऐं जेको आहे त वाल अलाए कहिड़ी जॻहियुनि ते रखियो अथनि, जेको बि पुछा था कयूं। बाक़ी पुराणी लेना आहिनि, हुन में त पाणी अचे थो, कचिरो सभा नाली वारो पाणी अचे थो, ॾाढी तकलीफ़ आहे। केतिरो लारायूं, असां परेशान आहियूं। असांजे भर में ॿिया खोड़ अहिड़ा घर आहिनि जेके ग़रीब आहिनि, पाणी लाराए बि नथा सघनि, बसि उहो गंदो पाणी बि वरी जेको आहे इस्तेमालु करनि था। असां पहिरियां त जैकब न्यूज़ वारनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांजे हिन मसइले ते असां सां कॉन्टेक्ट करे असां सां राब्तो कयो, उन्हनि जी ॾाढी महिरबानी।
ॾिसो सर, जेको मुशरफ जे दौर वारो पाणी हुयो उहो बि नाकारा थी वियो आहे। ऐं हींअर जेको यूएसएड आयो आहे उहो बि नाकारा। किथे नाली जी किथे 20 नालियुनि में पियूं आहिनि, किथे पाइप भॻल आहिनि, नाली जा पाणी अचनि था, उनमें बि पाणी ग़लति अचे थो, सही नथो अचे, ख़लीज़ पाणी, गंदो पाणी अचे थो। त हाणे पाणी सम्झो यार इहो पाणी पीअण जे लाइ न आहे। हिकिड़े वबा खां असां पाण खे बचाइण लाइ घर में त लिकूं था, ऐं ॿिए वबा मां मुब्तला न थी वञूं असां गंदे पाणी मां, धप मां, बांस मां। एॾी बांस घर में थी वञे पाणी में, जो इहो पाणी असां सिर्फ़ु हलाए ॾिसूं था। तव्हां पाण अंदाज़ो करो इहो भरिजण जे लाइक़ु हूंदो जेको हलाए ॾिसण में एॾी धप छॾे थो। ख़ुदा रा महिरबानी करे आसिफ़ अली मुग़ैरी साहब नौजवाननि, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अॻिते जी उमेदु करो, अॻिते तव्हांखे अलाह कामयाबु कंदो इंशाअल्लाह, तव्हांखे ई आणिबो इंशाअल्लाह। महिरबानी तव्हांजी थींदी जो असांजे डंगरमाला ते थोरी नज़र रखो। ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।